नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त घोटकी में खबर ॾींदा हलूं त घोटकी में पार्टी अॻुवाणनि पारां पाणी खोट खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला सदर मीर बाबर अली खान लुंड ऐं वज़ीर आला सिंध जे सलाहकार सरदार बुगल खान महर कई। एहतिजाजी मुज़ाहिरे में औरत कारकुननि समेत सवई पार्टी कारकुन शिरकत कई। उन मौके ते मीर अली बाबर खान लुंड, सरदार बुगल खान महर, सिकंदर लाखो, अब्दुल मजीद लाखो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त वफ़ाक़ी सरकार सिंध दुश्मन पॉलिसी तहत सिंध जो पाणी बंदि कयो वियो, जंहिंजे करे सिंध जा हारी परेशान आहिनि ऐं सिंध जूं ज़मीनूं गैर आबाद थींदियूं पियूं वञनि। 1991 वारे फार्मूले तहत सभु सूबा पाणी जो हक़ रखनि था, पर न्याज़ी हुकूमत इहो हक़ खसे वरितो। हिननि वधीक चयो त हुकूमत खे घुर्जे त सिंध जे आबादगारनि ते रहम खाए ऐं सिंध जो पाणी बहाल कयो वञे। अगरि हुकूमत पंहिंजी पॉलिसी ते कायम रही त अचण वारा ॾींहं हुकूमत खे तमामु घणा परेशान कंदा, छो त सिंध जे आबादगार हारियुनि ऐं मिसकीननि जो आवाज़ पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मज़दूरनि हारियुनि सां गॾिजी सिंध पंजाब बॉर्डर ते धरणो हणंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।